वाह 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 कामरान अली रिज़वान अली ॾाढो ख़ूबसूरत अवां ॻायो पिया ऐं मां सम्झां थो त अवां अञा अॻिते वधंदा अवां खे अञा वॾो सफ़र करणो आहे ऐं जंहिं नमूने तव्हां एजाज़ साईंअ खे ॻाए रहिया आहियो त मां सम्झां थो त मस्ती बि पैदा थी वञे थी ऐं मस्ती अहिड़ी शइ आहे जंहिंमें इंसान जी हस्ती जेका आहे उहा गुम थी वञे पर असांजे दरमियान हिकिड़ी ख़ूबसूरत हस्ती जेका आहे उहे मौजूदु आहिनि उन्हनि जे तारुफ़ खां अॻु में मुंहिंजी दिलि थी चवे त उन्हनि खे हिकिड़ो मां ख़ूबसूरत शेर अर्पिया पिरीअ जो पहिराण जहिड़ी बाक बसंत जी पिरीअ जो पहिराण जहिड़ी बाक बसंत जी अॼु आहे मूं साण ॼण को गुल गुलाब जो एजाज़ साईंअ जी महफ़िल हले थी त उन्हनि जा फर्ज़ंद सजाद रसूल असां सां गॾु आहिनि फ़नकारनि खे असां ॿुधी रहिया आहियूं ऐं असां शाइरी ॿुधी रहिया आहियूं एजाज़ साईंअ जी त साईं सजाद रसूल खां इहो पुछणु चाहींदासीं त तव्हां इहो ॿुधायो त साईं जन कहिड़े वक़्तु शाइरी कंदा हुआ ऐं जॾहिं शाइरी कंदा हुआ त उन वक़्तु उन्हनि जी कैफ़ियत छा हूंदी हुई? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं जन खे असां शाइरी कंदे माना थोरे कंहिं टाइम में ॾिठो घणो वक़्तु असां कोन ॾिसंदा हुआसीं साईं जन खे शाइरी कंदे छो जो कंहिं उहो ई के इख़बार वारा उन्हनि माना साईं जन खां सुवाल कयो त कहिड़े औकात ते तव्हां शाइरी कंदा आहियो त पाण चवंदा आहिनि त जे शाइरी थिए थी त हिकिड़ी आमद आहे उहा यकी थींदी थी रहे जे नथी थिए त ॿ टे महीना ॿ टे हफ़्ता माना शाइरी नथी थिए त उनजो को औकात या टाइम कोन हूंदो ऐं पंहिंजी हिकिड़ी गोशा नशीनी हिकिड़ी अलॻि थलॻ रही पोइ उन में उहा पंहिंजी शाइरी जेका कंदा आम जे अॻियां कोन कंदा हुआ। एजाज़ साईं बहसियत वालिद कीअं हूंदा हुआ? तमामु शफ़ीक़ तमामु महिरबान हूंदा ऐं जेका कंहिं वालिद खे औलाद लाइ जेके बि माना ज़िम्मेवारियूं हूंदियूं तरबियत जूं ऐं जेके बि नज़र जूं ऐं उहे सभु माना असां उन्हनि में ख़ूबियूं ॾिठियूं उहे असां ते संदन महिरबानी हूंदी सभिनी औलादनि ते ऐं उनखां असां औलाद त माना जिस्मानी पर जेके बि मोहबत वारा उन्हनि खे बि औलाद सम्झंदा ऐं उन्हनि सां उहो ई रवैयो पेश कंदा हुआ। ज़र ज़र न पाए झातियूं ज़ाहिर न थी पवां ज़र ज़र न पाए झातियूं ज़ाहिर न थी पवां जलवनि खां तुंहिंजे हर हर हाज़िर न थी पवां। असांजे दरमियान एजाज़ साईं जा चश्मो चिराग नंढा फर्ज़ंद साईं अशरफ साईं असांखे अव्हां इहो ॿुधायो त साईं जिन जी जेका शाइरी आहे एजाज़ साईं जिन जी उन शाइरीअ जो अव्हां जे मथां केतिरो असरु थियो आहे? आया अव्हां बि लिखो पिया अव्हां बि शाइरी कयो पिया? अवल त आउं तव्हांजे सॼे सथ खे सलाम करियां थो जो तव्हां ही मोहबत जूं महफ़िलूं मचाए ऐं माण्हुनि खे हिकिड़ो मौक़ो मुहैया कयो था आरफाणू ऐं आशिकाणू कलाम ॿुधण लाइ। हीउ अहिड़ो कलाम आहे जो हिन जो असरु सऊं सिधो इंसाननि जे दिलनि ते थिए थो ऐं अहिड़े असर सां उन्हनि जे जज़्बनि में हिकिड़ी बेदारी पैदा थिए थी ऐं उन्हनि में हमदर्दी एहसास ऐं मोहबत जो जज़्बो पैदा थिए थो त एजाज़ साईं हिन जदीद दौर जा बाकमाल ऐं क्लासिक शाइर रहिया आहिनि। हुननि जे शाइरीअ में फ़नी तोड़े फ़िक्री खूबियूं तमामु घणियूं आहिनि ऐं उन्हनि जी शाइरीअ जो असांजी शख़्सियत तोड़े मिज़ाज जे मथां घणो असरु रहियो आहे। अगरि असांजी ख़ुशकिस्मती आहे जो आऊं वज़ाते ख़ुदि एजाज़ साईं जो फर्ज़ंद आहियां जो उन जे करे जेके बि सिंध जा सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जी शाइरी खे असां भली भत सम्झी सघूं था ऐं उनजी परूड़ रखूं था त इन जो सबबु इहो आहे त असांखे एजाज़ साईं जे फ़िक्र जहिड़ो हिकिड़ो पैमानो मिलियो ऐं हिकिड़ो सुठो माहौल मिलियो। जी हिकिड़ो सूफ़ी हमेशह ईअं ई हुजे थो त पूरी धरतीअ ते रहंदड़ सभिनी माण्हुनि खे बग़ैर कंहिं मज़हब जे बग़ैर कंहिं मतभेद जे बग़ैर कंहिं समाजी रुतबे जे पंहिंजे औलाद जीअं पंहिंजे पिरी प्यारनि जीअं उन्हनि खे महसूसु करे थो। त रिज़वान अली कामरान अली असां चाहींदासीं त एजाज़ साईं जो को ख़ूबसूरत कलाम अव्हां ॿुधायो। मां पहिरियां ई इहो चई थो छॾियां त यकीनन असां अव्हां जे कलाम ते मोहिजी पवंदासीं। कबीर खड़ा संसार
कबीर खड़ा संसार, मांगत सबकी खैर, ना किसी से दोस्ती और ना किसी से बैर, सुख की करे न चाह हो, सुख की करे न चाह, दुख में नहीं दिलगीर, सुख की करे न चाह, दुख में नहीं दिलगीर, फना करे सब फंद को उनका नाम फकीर, दिल खां पासे ना हमावो, दिल खां पासे ना हमावो, दिल खां पासे ना हमा, दिल में गोलता आय हमा, दिल में गोलता आय हमा, दिल खां पासे ना हमावो, दिल खां पासे ना हमा, दिल में गोलता आय हमा, दिल में गोलता आय हमा, दिल खां पासे ना हमावो, दिल खां पासे ना हमा। दिल सां मिलंदे मिलंदासूं, दिल सां मिलंदे मिलंदासूं, दिल सां मिलंदे मिलंदासूं, मिलण न दिलरी चाह हमा, मिलण न दिलरी चाह हमा, दिल खां पासे ना हमा, ओ दिल खां पासे ना हमा, दिल में गोलता आय हमा, दिल में गोलता आय हमा, दिल खां पासे ना हमा, ओ दिल खां पासे ना हमा। या सब का बाटा हम कर, या सब का बाटा हम कर, या सब का बाटा हम कर, दिल जो काबो न